नाज़िन पीर जो ॻोठ शहर हिकु भेरो ॿीहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। शहरी वॾे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। रिपोर्टर वसीम जागीरानी मूजिब पीर जो ॻोठ शहर सफ़ाई सुथराई जो अमल न थियण सबबि शहर हिकु भेरो ॿीहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। अच वञ जे रस्तनि ते नालियुनि जो गंदो पाणी बीठल हुजण करे शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ खे हर महीने 1.5 करोड़ रुपयनि जी बजट मिले थी, जेका मुबैना करप्शन जे वर चढ़ी वञे थी। जॾहिं त 400 खां वधीक भर्ती थियल सफ़ेद पोश मुलाज़िम घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। शहरियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर में सफ़ाई सुथराई खे यकीनी बणाए परेशानी ख़त्म कई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।